सिंध जर्नलिस्ट काउंसिल पारां शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जी वरसी के हवाले से नेशनल म्यूज़ियम में तकरीब मुनक़िद कई वही है। अचो तो तकरीब में मौजूद सहाफ़ियन से ॻाल्हि ॿोल कयूं। सिंध जे कुंड कड़छ खां नंढनि वॾनि शहरनि खां सहाफ़ी पहुता कराची मां जेके नेशनल मीडिया में कमु कंदड़ नाले वारा सहाफ़ी आहिनि उहे अॼु हिते गॾु हुआ। हीउ जेको सवें सहाफ़ियुनि जो मेड़ाको हो, असल में असां भेटा पेश करणु पिया चाहियूं पंहिंजे सहाफ़ी साथी शहीद अज़ीज़ मेमण खे ऐं इहो मैसेज ॾियणु पिया चाहियो दोस्तनि खे बि दुश्मननि खे बि त शहीद अज़ीज़ मेमण जी फैमिली सां उन जे केस सां असीं ॻंढियल आहियूं ऐं असां पंहिंजे शहीदनि खे यादि करण जी सलाहियत बि रखूं था, उनखे ट्रिब्यूट पेश करण जी सलाहियत बि रखूं था ऐं इंशाअल्लाह असां साबित कंदासीं त हिन केस में जेके बि किरदार ज़ाहिर या लिकल मुलविस आहिनि उन्हनि खे पंहिंजे अंजाम ते रसाइबो। हुई त अज़ीज़ मेमन शहीद जे हवाले सां, पर असां अॼु मुनीर सांगी के भी यादि कयोसीं, अहमद के भी यादि कयो, शान डहार के भी, शाहिद सुमरे के भी, जेतिरा बि असांजा शहीद थिया आहिनि उन्हनि खे बि यादि कयो ऐं सॼे सिंध में जेका असांजे जर्नलिस्ट कंहिं सां बि तालुक़ु हुजे, सहाफ़ी जो कंहिं बि ग्रुप सां तालुक़ु हुजे, कंहिं ख़िलाफ़ बि टार्चर वारा ऐं कूड़े केसनि वारा जेका केस थियनि पिया उन्हनि खे बि असां हिते ज़िक्र कयोसीं। मां सम्झो थो अहिड़ी गॾिजाणियूं थियणु घुरिजनि, पाण में वेहणु घुरिजनि सहाफ़ी कम्यूनिटी खे, जीअं पंहिंजी ख़राबियुनि जो उते असां हर को असांखे ॿुधाईंदो आहे त अवां ईअं आहियो अवां ईअं आहियो, त घटि में घटि उन्हनि लाइ बि असां ॻाल्हि कयूं त भाउ असां जेकॾहिं आहे त अवां छा आहियो ऐं पाण में वेही पंहिंजा जेका नुक़्स आहिनि, पंहिंजी जेका ख़ामियूं आहिनि उनखे दूरि कयूं। बाअसर जो टैग जंहिंखे आहे उन जी लाइ लॻी पई आहे। बाक़ी ॿियो जेको किरोड़े माण्हू आहिनि उहे इंसाफ़ लाइ, पंहिंजे तहफ़ुज़ लाइ परेशान आहिनि ऐं सहाफ़ी यकीनी तौर ते असां त उन खां वधीक परेशान आहियूं, छाकाणि त असांजो कमु ई इहो आहे त उहे बाअसर जेके हरकतूं कनि था उन्हनि हरकतुनि खे असां एक्सपोज़ कयूं था, उनखे पंहिंजो मीडिया ते खणी अचूं था त उहा ॻाल्हि उन्हनि बाअसर फ़र्दनि, बाअसर धुरियनि ऐं बाअसर इदारनि खे ॾाढी ॾुखी लॻे थी। नतीजे तौर ते सहाफ़ी वली बाबर जी सूरत हुजे या असांजो जेको आहे पंहिंजो शहीद अज़ीज़ मेमण जी सूरत में हुजे, उहो हर सहाफ़ी जेको आहे उहो वल्नरेबल आहे। पोइ कॾहिं चवनि था त हिन जो ज़ाती मसइलो हुयो, फलाणो मसइलो हुयो, पर ज़ाती मसइले ते बि कंहिं सहाफ़ी खे या कंहिं बि हिकिड़े ह्यूमन बीइंग खे, इंसान खे ईअं क़तल करण जी इख़्तियार कंहिंखे न आहे। अॼु जेका सिंध जर्नलिस्ट काउंसिल जो जेको प्रोग्राम आहे उहो सिंधी जेके सहाफ़ी असांजा कुंड कुड़छ खां आया आहिनि, कराची जा सहाफ़ी बि समूरा हिन में तक़रीबन मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा गॾु थिया आहिनि। इहो तमामु हिकिड़ो सुठो अमल आहे ऐं बिल्कुलु जेसि ताईं माण्हू मुतहिद थी गॾिजी पंहिंजे पाण सां थींदड़ ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ु आवाज़ु न उथारींदो तेसि ताईं कुझु बि न आहे थियणो। तो शहीद अज़ीज़ मेमण जो जेको क़तलु आहे उहो रुगो हुनजी फैमिली जो कोन्हे, असां सभई जेके बि सहाफ़ी आहियूं, सहाफ़ी बिरादरी जेका बि आहे, कलम धणी जेके आहिनि, उन्हनि सभिनी जो वॾो नुक़सानु आहे। उनजे लाइ असांखे गॾु थियणो पवंदो ऐं असांखे ख़ुदि पंहिंजे सफ़ुनि में दुरुस्तगी करे ऐं पाण खे मुतहिद रखिणो पवंदो त जीअं असां पंहिंजे शहीदनि सां इंसाफ़ करे सघूं। उन में असां ॾिठो आहे त माण्हू शहीदनि खे भुलिजी वेंदा आहिनि ऐं कुझु अर्से ताईं यादि रखंदा आहिनि, उनखां पोइ जेको आहे सो लेकिन इहे असांजी जेके तंज़ीमूं आहिनि, पाकिस्तान फील्ड यूनियन ऑफ जर्नलिस्ट आहे, SKU आहे, HU जे आहे, सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट आहे ऐं गाज़ी जंडेर जेको आहे कौंसिल ठाही आहे पंहिंजी, इहे सभु तंज़ीमूं जेके आहिनि मां सम्झां थो असांजा मक़सद सभु हिकु आहिनि ऐं असां पंहिंजे सहाफ़ी इदारनि खे बचाइणु चाहियूं था, सहाफ़ियुनि खे बचाइणु चाहियूं था, तंज़ीमुनि खे मुनज़म करे हलाइणु चाहियूं था ऐं उनजे बावजूदि असांखे इन लाशनि जा तोहफ़ा मिलनि था पंहिंजे सहाफ़ी साथियुनि जा, दोस्तनि जा। मां सम्झां थो हिकिड़ो अॼु जो जेको हीउ इवेंट थियो आहे इहो हिकिड़ो वॾो पैगाम आहे उन्हनि माण्हुनि लाइ जेके सहाफ़ी दुश्मन आहिनि या जेके सहाफ़ी जी राहूं रोकणु चाहिनि था या जेके मीडिया खे पंहिंजी मर्ज़ी सां हलाइणु चाहिनि था, उन लाइ हिकिड़ो वॾो पैगाम आहे। शहीद हूअं त जीअरा हूंदा आहिनि, पर जीअं त शहीदनि खे यादि करणु इन जे करे ज़रूरी आहे त असांजो उन्हनि जी जेके ख़िज़मतूं आहिनि उन्हनि खे विसारे न सघिजे ऐं जेके माण्हू अरदाईअ सां, बहादुरीअ सां ऐं बेख़ौफ़ थी पंहिंजी ज़िंदगी ऐं पंहिंजे प्रोफेशन खे पंहिंजी ज़िंदगी ऐं साह ॾेई वञनि था, उन्हनि माण्हुनि खे यादि करणु तमामु ज़रूरी आहे। उन्हनि हर को माण्हू शहीद जहिड़ो न थी सघंदो, लाज़मी आहे तंहिंजे करे शहीदनि जा ॾिहाड़ा मल्हाइणु घुरिजनि ऐं अज़ीज़ मेमण साहब जो जेको ॾिहाड़ो मल्हायो वियो आहे इहो हिकिड़ो इन ॻाल्हि जी अलामत आहे त जेका सिंध जर्नलिस्ट काउंसिल आहे ऐं ॿिया जेके सिंध जे कुंड कुड़छ मां माण्हू आया आहिनि उन्हनि अज़ीज़ मेमण खे विसारियो न आहे
ऐं उन जे कातिलनि जी ॻोल्हा जेको आहे उन वक़्त ताईं कई वेंदी जेसिताईं कातिल गिरफ़्तार नथा थियनि। रीजनल हमारे चैनल्स हैं, रीजनल अखबारात हैं, उनको बेपनाह मसाइल का सामना है। हुकूमत को चाहिए कि वो रीजनल अखबारात को और रीजनल मीडिया को और रीजनल छोटे शहरों में काम करने वाले सहाफ़ियों को खुसूसी मराहत देनी चाहिए ताकि उनकी ज़िंदगियों में बेहतरी आ सके। उनको बेपनाह मुश्किलात का सामना है, मुख्तलिफ़ लोगों की तरफ से प्रेशर का सामना रहता है। हुकूमत उनकी मुलाजमतों को तहफ़्फ़ुज़ करे, हुकूमत उनकी ज़िंदगियों को तहफ़्फ़ुज़ करे और कल हमें ये दिन ना देखना पड़े कि खुदा न खास्ता हमारा कोई और साथी ऐसी मुश्किल सूरत हाल का सामना करे। हम हुकूमत से मुतालबा करते हैं कि शहीद अजीज़ मेमन के कातलों को फिलफौर गिरफ़्तार करके करार वाकई सज़ा दी जाए ताकि आइंदा ऐसे वाक़यात का सदेबाब हो सके। अॻे सिंधी ॿारहड़ियुनि में जेके असांजा दोस्त शहीद थींदा या पुलिस उनखे ॿधंदी त उनजो केस उते ई थींदो, उन प्रेस क्लब जा अहदेदार उन शहर जा माण्हू को एहतजाज कंदा। पर हिन भेरे ईअं थियो आहे त सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे हिते दोस्तनि जी महिनतुनि सां त उन केस हेसि ताईं पहुता आहिनि ऐं आवाज़ उथियो त नालो मिनिस्टर बि चयो त असां ॿीहर उन्हनि खे कयूं था उन सॼे केस जा। तंहिं करे मालिकी थियणु घुरिजे। असांजी महदूद बिरादरी आहे, सहाफ़ती बिरादरी, ऐं असांजी हिकिड़ी दुश्मनियूं पैदा कंदड़ फैक्ट्री आहे। यानी हिकिड़ी ख़बर असां हलायूं था त उन हिकिड़ो माण्हू ख़ुशि थो थिए, हिकिड़ो नाराज़ थिए थो ऐं हर माण्हू असां सां जंहिंजा हिमायत में ख़बर हले थी उहो ख़ुशि आहे, जंहिंजी मुखालफ़त में असां सां कावड़िजे थो। तंहिं करे हिकिड़ी दुश्मनियूं पैदा करण जी फैक्ट्री आहे। हिन खे वधीक तहफ़्फ़ुज़ जेको आहे जी ज़रूरत आहे ऐं उन लाइ अॼु हिन ॿुधायो त हिकिड़ो कानून साज़ी बि असीं कयूं पिया। तंहिं करे अगरि इहे सभु शयूं कनि था त आउं सम्झां थो त इलाही बहितर अमल आहे। तक़रीब में मौजूद सहाफ़ियनि जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त शहीद अज़ीज़ मेमण जे क़त्ल में मुलविस मुख्य किरदार खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। कैमरामैन फराज़ मीरानी सां गॾु आरिफ नाइच, अवामी आवाज़ TV, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk